الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور انفسنا ومن سيئات اعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد ان لا اله الا الله وحده لا شريك له ونشهد ان محمدا عبده ورسوله اما بعد اعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قل لا أسألكم عليه أجرا إلا المودة في القربى صدق الله العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين علماء کرام سادات عزیز پیارا بھائیو پیاری بہنوں اللہ تعالی شان اساس کی ان محفل میں حاضری پر درد قبول منظور فرمائے تمام ہیڈی گرمی میں نبی دی پاک بچن کے شان آنکھڑ دھلا بٹھائے اللہ کی کھڑی کھڑی جو بتا ہر لمحے جو ہر گھڑی جو تاندے پگھر دے قطرے قطرے جو اللہ کی بتا سبحان اللہ مدینے والے صحیح کے ذات کی محبت حضور دے آب کی محبت سان جو دین اسا جو ایمان اسا جی سجان تیسی سی نمازی جی نماز مکمل نہ ہے روزے دار جو روزوں مکمل نہ ہے حاجی جو حج مکمل نہ ہے غازی جی غزا مکمل نہ ہے مجاہد و جہاد مکمل نہ ہے نمازی دی نماز کمیونت ایسی صورت ہی پہنچے جیسے سے دل میں مدینے والے دی محبت مصطفیٰ دے بچن جو عشق سبحان اللہ سبحان اللہ مدینے میں کھاری میں سکھ سا مجھے لفظ تے غور میں کو پیغام میں اٹھاتا عزیزان گرامی اسلام ہکڑو جسم انہیں جو روح مدینے والے سائیں کی محبت اسلام ہکڑو قالب انہیں جو قلب آل رسول کی محبت جے کریں جسم رجے پر روح نہ رجے گئی وہ جسم میت یا مردو انہیں جسم کی کا اہمیت نہ ہے کا حیثیت نہ ہے جیسے سے روح آئے جیسے سے جسم زندہ ہوا ہلن ڈسن گھومن ڈالائن ہر جسم کی جاب ایکٹیویٹی ہوئی آسا سب روح سا مکمل تھی دیا اسلام کا جھجیب اقام ہے انہوں سبنی جو روح مدینے والے رہی محبت حضور دے اہل بیت مدینے والے سائیں فرماؤ تو تمام تیسی سائیں مومن نہ تھی دو جیسی سائیں پانچی جنج جان کھا پانچے بچن بارن کھا پانچے گھر کھا پانچے آل کھا پانچے عیال کھا پانچے اولاد کھا پانچے کنبے رشتے دارن کھا مدینے والے نہیں رکھے مدینے پیار سبحان اللہ عزیزان گرامی مدینے والے سائیں فرماؤ کہ تمام
जो ईमान तॾहिं मुकम्मल थींदो तव्हांजो इस्लाम तॾहिं पाए तकमील ते पहुचंदो जॾहिं तव्हांजे दिलि में मोहम्मद ऐं आले मोहम्मद जी मोहब्बत पैदा थींदी। जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु सुभान अल्लाह। मदीने वाले साईं की ज़ात बाबरकात फरमायो मुझे दिल पर मोहम्मद जी पाक हदीस दिल हाज़िर कयो तो मुस्तफा जो फरमान ॿुधायो मुझे सोने हबीब मदीने वाले साईं फरमायो त जे इंसान जे दिल में जे माण्हू जे क़ल्ब में मुझे आल की मोहब्बत दाखिल थी वई इन जो नालो मोमिनन जी जमात में लिखो। जैसी ताईं दिल जे अंदर दिल जे गहराई जे अंदर मुझे आल जी मुझे अहल बैत जी मोहब्बत दाखिल नाहे तैसी ताईं इहो मोमिन नाहे तैसी ताईं इहो मुसलमान भी नाहे। जो सल्लल्लाहु पर मदीने वाले साईं के चचे हुदार मुस्तफा के आल जा हुदार चले क़यामत जे ॾींहं में सदा इनका चेहरा चोटी जे चंद्र वांगुरु रोशन हूंदा। सुभान अल्लाह। पत्थर हूंदा दुनिया वारनि सदा ही आम माण्हू नाहे हे मुस्तफा जे चचनि जो हुदार जेको मुझे घराने को बदबा जे आले रसूल जो दुश्मन जे दिल में नबी पाक घराने से बुग़्ज़ अदावत दुश्मनिया इश्क गदबुल्लाह सख्त कावड़ सख्त डमर सख्त कहर बजो इन माण्हुनि ते थींदो जेको मुस्तफा जे बचन जो दुश्मन थींदो बराबर चोर तेरे बगी कावड़ा बराबर सानी तेरे बगी कावड़ा शराबी तेरे कावड़ा बुआ बराबर थाने तेरे कावड़ा बुआ भूमि तेरे कावड़ा बुआ बदकिरदार तेरे कावड़ा बुआ बराबर अल्लाह की बड़े बड़ी कावड़ बड़े कावड़ो हर इन माण्हुनि ते थींदो जेको मुस्तफा जे घराने जो दुश्मन बाटे वारा असां शुक्र असां सुनी आहियूं असांजे रग में मुस्तफा जे घराने जो प्यार असां बेदन जा हुबदार कंदा यार में सायार वयूं असां पंजन जा सुभान अल्लाह
सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। मुझा दोस्तों जने क़यामत जो न्यारो थी दो कोटे रही सभई रब जे हुजूर में बेकल हुंदा सा। मरण का मुझे गोया में देखो अल्लाह दी आदेश थी गोया में देखो इस्लाम जो पहलो अकीदो है अल्लाह के मरण यो अकीदो है रसूल नबी के मरण यो अकीदो है आसमानी किताब के मरण चौथो अकीदो है मुझा दोस्तों अल्लाह के मलाइका के मरण पंजो अकीदो है तकदीर के मरण छठो अकीदो मरी मरी घेरे निशान है वो सागा ओड़ा जो ओड़ा कौन कभी मिलायो नहीं हम हंदायो ठप्पो हिते लख माण्हू वेठा हुजनि हिकिड़े जा हे निशान आंगूठे जा ॿिए सां न मिलंदा पूरी दुनिया में करोड़े अरबे माण्हू आहिनि पर हिकिड़े जा निशान ॿिए सां न मिलंदा आहिनि इन जे करे गवर्नमेंट आङिरुनि जा निशान वठंदी आहे छो त हिकिड़े जा निशान ॿिए सां न मिलंदा आहिनि मरी मरी चेहरा थींदो जॾहिं वरी उथारींदो रब चेहरो करे उथारींदो त तव्हांजे आङिरुनि जा निशान बदिलियल हूंदा साॻा ई साॻा जेके रंग जो गाना गाना खातो वो साॻो जेको हिते हुयुसि जेको हिते हुकदार किथे मुझे अहल बैतन सा मोहब्बत रखण वाला
मोहब्बत जा मरकज हज़ारे हैं को पंजे ठगे से मोहब्बत के जाए कुकड़ से मोहब्बत के गोए वाले डांग से मोहब्बत के बन्नी सा के वन्नी सा के धन दौलत सा पर मदीने वाले साईं जा हुबदार उहे हैं जन के मुस्तफा जे बच्चन सा अहल बैत सा सुभान अल्लाह के मदीने वाले मीर जे आल सा मोहब्बत जेके मदीने वाले साईं जे घराने सा मोहब्बत खुदा जो कसम हुजूर बोली दात मुझे बच्चन जा हुबदार किथे उन्हनि के पाण सा गडाए जन्नत ने बिठी सुभान अल्लाह बुधाए साईं फरमाइंदा व अव्वल मन अशरफ लहू यौमल क़ियामत मिन उम्मती अहलु बैती क़यामत जे आड़े सब का पेरी मां मोहम्मद पंहिंजे अहल बैतन जी मोहब्बत अहल बैतन जी सिफारिश कंदुस उन्हनि जी शफाअत कंदुस सुमल अक़रब फल अक़रब पो जेके उन्हनि सां वेठा हूंदा मुंहिंजे अहल बैतन सां जेके मोहब्बत रखण वारा हूंदा जेके उन्हनि जा ख़िदमत करण वारा हूंदा जेके उन्हनि जा ॾिहाड़ा था मल्हाइनि हीअ बि त मोहब्बत आहे न अहिड़ी गर्मीअ में सुभान अल्लाह हा जेकॾहिं तुम्हें 100 रुपया ॾे त अहिड़ी गर्मी में वञी वेह त शायदि न वेह पर अॼु 1000 रुपया बि न पर तूं मुफ़्त में अचे हिन चाह ते जेको वेठो ई तोखे हसनैन जी मोहब्बत आहे तोखे नबी जे बच्चन जी मोहब्बत आणे विहारियो आहे खुदा ॼाणे थो इहो गर्मी में तुंहिंजो वेहण इहो तुंहिंजो पकड़ सहण इहो क़यामत जे ॾियारे तोखे उन ॾींहं ते कमु ईंदो जॾहिं अपो अमा कमु न ईंदा मुस्तफा जे अहल बैत जी मोहब्बत उन ॾियारे तोखे कमु अचणु सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मुस्तदरक में रिवायत आती है सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाए खैरुकुम li ahli min ba'di सुभान अल्लाह बढ़ रहे वाला तवज्जो है मुझे ध्यान आए वाले मदीने वालो वीर तो फरमाए त मुझी उम्मत में सभिनी का भले में भालो माण्हू ॿुधायो केरा सुभान अल्लाह साईं फरमाईंदा ॿुधायो मुझी उम्मत में भले में भलो माण्हू केरा सुभान अल्लाह असहाबन जो ॿुधायो या रसूल अल्लाह साईं फरमाईंदा खैरुकुम li ahli min ba'di जेको मुखा को मुझे अहल बैतन सां भलो हलंदो मुझे अहल बैतन जी मोहब्बत सीने में रखंदो तव्हां सभिनी में भलो इंसान सुभान अल्लाह अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह हाणे हिकिड़ो मसलो समझण जो आहे सुभान अल्लाह हिकिड़ी ॻाल्हि समझण जी आहे हेॾी तारीफ़ मदीने वारे साईं कई उन माण्हू जी जंहिंजे दिलि में अहले बैत जी मोहब्बत आहे पर हाणे अहले बैत आहिनि के अहले बैत समझूं कंहिंखे सुभान अल्लाह हिकिड़ी हदीस पढ़ा दो तूं समझी वञ सुभान अल्लाह मां पंहिंजे तरफ़ां वज़ाहत नथो कयां मदीने वारे साईं जी हदीस थो पढ़ा सुभान अल्लाह इमाम तबरानी इमाम हाकिम ॿिन्ही इमामन रिवायत आंदी हज़रत अब्दुल्ला बिन अबी औफा रज़ियल्लाहु तआला अन्हु खां मदीने वारे साईं फरमायो त जे माण्हू सां मूं मोहम्मद मित्री कई सुभान अल्लाह जंहिंखे मूं संग ॾिनो जंहिंखां मूं संग वरितो सुभान अल्लाह ये मुंहिंजा अहल बैत आहिनि सुभान अल्लाह ऐं मूं अल्लाह खां दुआ घुरी मूं रब खां सवाल कयो सअल तु रब्बी अल्लाह अतज़व्वज इला अहदिन मिन उम्मती वला यतज़व्वज इलैया अहदुन मिन उम्मती इल्ला कान मई फिल जन्नत मूं रब
जैसा मां मिट्री कया जैसा जेको मूसा मिट्री करे इन्हनि खे मुझे अल बैत में शामिल कर मूसा गॾु जन्नत में दाख़िल कर मुझी दुआ मुझे रब कबूल कई जन सा मुंह मिट्री कई उहे जन्नती जन मूसा मिट्री कई उहे जन्नती ये मुझा अहल बैत ये मुझे घराने में शामिल है। नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीर नारे हादरी नारे पीर। अबू बकर सिद्दीक खान मुस्तफा करीम उनजी न्याणी जो संग वरतो नालो आहे उम्मुल मोमिनीन अम्मा आयशा सिद्दीका जो रज़ियल्लाहु ताला अन्हा। हुजूर संग वरतो हुजूर जी कुंवार थी अबू बकर सां मुस्तफा माइटी कई तो को मुस्तफा जो माइट जो न सिंधी में छा सलींदा आहियो छड़ायो रे सची ॿुधायो जंहिंखां संग वठिबो आहे उनखे सिंधीअ में छा सलींदा आहियो। पोइ मुस्तफा फरमायो त मूं रब खे अर्ज़ु कयो रब मूंसां वाइदो कयो रब मूंसां इक़रार कयो महबूब जंहिंखां तो रिश्तो वरितो उहो बि तुंहिंजो हाल पे त तोसां गॾु जन्नत में महबूब वरी जंहिंसां तो माइटी कई जंहिंखे तो पंहिंजो संग ॾिनो मदीने वारे साईं पंहिंजी हिकिड़ी न्याणी हज़रत उस्मान गनीअ खे ॾिनी वरी उहा गुज़ारे वई त वरी ॿी न्याणी ॾिनईसि उस्मान गनीअ खे मुस्तफा करीम हज़रत उमर फारूक खां न्याणी संदसि न्याणी बीबी हफ्सा जो संग मदीने वारे मीर वरितो अबू बकर मुस्तफा जो सोरो हज़रत उमर मदीने वारे जो सोरो हज़रत उस्मान मुस्तफा जो न्याणो मदीने वारे मीर पंहिंजी न्याणी फातिमतु ज़हरा मौला अली शेर जली हैदर करवार खे सुभान अल्लाह बेशक सुभान अल्लाह। हाणे हिकिड़ा माण्हू आहिनि जेके हिकिड़े न्याणे सां प्यार रखनि ॿिए न्याणे खे कारी ॾियनि मुस्तफा जे हिकिड़े सोरे सां प्यार रखनि ॿिए सोरे खे घटि वधि ॻाल्हाइनि मालूम थियो त इहो बि हुबदार न आहे सचा हुबदार है सुन्नी आहिनि जंहिंजो अबू बकर सां जो प्यार आहे हथ मथे खणी चओ अबू बकर सां वरी ॿियो हथ खणी चओ उमर सां बि वरी हे हथ खणी चओ उस्मान सां वरी हे हथ खणी चओ मौला अली सां सुन्नी भुलिजी न पो अॼु हवाऊं लॻनि थियूं पियूं बदअक़ीदगी जूं हवाऊं लॻनि थियूं पियूं के मुस्तफा जी कुंवार जे शाम में घटि नथा ॻाल्हाइनि अम्मा आयशा सिद्दीका खे नाशाइस्ता लफ़्ज़नि लक़बनि सां यादि था कनि यादि रखो ख़ैरतमंद सुन्नी उहो आहे मुस्तफा जे नंगनि सां बि प्यार मुस्तफा जे घराणे सां बि प्यार मुस्तफा जे बच्चनि सां बि चओ ओ बेटा जेकॾहिं मदीने वारे साईं सां प्यार आहे त मुस्तफा जे घराणे सां बि आहे शान वॾो चइनि यारनि जो आहे शान वॾो चइनि यारनि जो आहे शान वॾो नबी पाक जे प्यार में भलारनि जो आहे शान वॾो दिल ठहियल न ठहियल सिद्दीक़ साहबनि में अफ़ज़ल आहे अजमल अकमल ऐं कामिल वो पहिरियों ख़लीफ़ो बग़ैर फ़सल सरवाणो आहे सिक वारनि जो आहे शान वॾो चइनि यारनि जो शान वॾो चइनि यारनि जो आहे शान वॾो
सफदर आ मुझो रहबर दिल पर सफदर आ सहारो वो बेसहारन जो आए शान वडो चैन यारन जो नबी पाक जे प्यारन भलारन जो आए शान वडो चो सल्लल्लाहु सुभान अल्लाह। मुझा दोस्तों समाज के मुहरका के अंदर रिवायत थी अचे पई इब्न अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हु अन्न रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल सअलतु रब्बी अल्ला उज़व्विज इल्ला मिन अहलिल जन्नति वला अतज़व्वज इल्ला मिन अहलिल जन्नत। सुभान अल्लाह। मुझे रब मूसा वायदो कयो आ जे वटा मां शादी कया उहो जन्नती जेको मूं वटा शादी करे उहो जन्नती। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मालूम जो अबू बकर जन्नती उमर जन्नती उस्मान जन्नती मौला अली जन्नती हसन हुसैन वरी जन्नत जे जवानन जा सरदार। सुभान अल्लाह। मुझा दोस्तों हाणे मुझे नबी जे पाक बचन जो शान चाहे चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इमाम अबू याला मुस्लिम में रिवायत आंदी मजमू ज़वाइद में इमाम हैसमी रिवायत आंदी नबी जी कुंवर हजरत बीबी उम्मे सलमा रज़ियल्लाहु तआला अन्हा की रिवायत फरमाए तजाअत फातिमत बिन्तुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इला रसूलिल्लाह मुतफर्रिकतन अल हसन वल हुसैन। सलमा साहब जी फरमाए हिकड़े ॾींहुं मां पंहिंजे हुजरे में हुयसि मुंहिंजो मोहम्मद घोट मुंहिंजे हुजरे मदीने वारो साईं हुजरे में आ ओचितो नबी जी न्याणी सैयदा फातिमा ज़हरा आई हिकड़ी कच्छ में इमाम हसन हुजेसि ॿी कच्छ में इमाम हुसैन हुजे हथ में हिकड़ो बर्तन हुयुसि उन बर्तन में बूर मुंह हुयो जे असां वटि गोड़ थींदा आहिनि हिकड़ो गोड़ कौरमो थींदो आहे को कोफ्तो थींदो आहे इन तरह सां अरबनि में हिकड़ो गोड़ थींदो जंहिंखे बूरमो सॾींदा हुया अॼु ताईं बि अरबनि में बूरमो जो गोड़ मशहूर हूंदो आहे। बीबी फातिमा ज़हरा आई हिकड़ी कच्छ में हसन ॿी कच्छ में हुसैन ऐं हथ में बूर में जो गोड़ ऐं मानिया खणी पंहिंजे बाबे मोहम्मद करीम जे हुजरे में अम्मा आयशा सिद्दीक़ा सहा अम्मा उम्मे सलमा साईं जी फरमाए त जेॾी महिल बीबी फातिमा ज़हरा आई बच्चन खे विहारी ऐं गोड़ अॻियों रखियईं मदीने वारे मीर खे अर्ज़ कई बाबा साईं अॼु मूं गोड़ चाढ़ियो ॾाढो मज़े वारो दिलि चाहियो अकेलो न खावां पंहिंजे बाबे सां गॾिजी सुभान अल्लाह। साईं फरमाइनि था ओ फातिमा तूं बि आई ॿिन्ही बच्चन खे बि आंदी पर मुंहिंजो बिरादर तुंहिंजो वर अली कोन्हे असांजी टोली मुकम्मल नथी जैसी मां मोहम्मद मानी न खाईंदुसि जैसी अली नहीं दो ओ फातिमा अलीअ खे
बि सॾु कर पोइ असां पंज ई ॼणा गॾिजी वेही सुभान अल्लाह अमा साईं जी फरमाए فجلس النبي صلى الله عليه وسلم وعلي وفاطمة والحسن والحسين يأكلون सुभान अल्लाह अम्मा उम्मे सलमा साईं जी फरमाए हुजूर भी बैठा, फातिमा ज़हरा भी बैठी, अली भी बैठो, हसनैन भी बैठा, पंजे जना मानी खाइण लगा। अम्मा फरमाया त मूंखे सलाह ई न कयो ऐं कॾहिं इएं न थींदो हुजूर जॾहिं महिमानी खाईंदा त मूंखे बि सॾु कंदा, पाण सां गॾु मानीअ में शरीक कंदा हुया। पर अॼु अजब मंज़र हुयो, मां घर में वेठी आहियां पर हुजूर जन मूंखे सलाह न कई। मां मौजूद बि हुयसि, पोइ मूं अर्ज़ कयो या रसूल अल्लाह अॻे त ईअं कोन थींदो आहे जीअं अॼु तव्हां कयो। हुजूर फरमायो ओ उम्मे सलमा मां ईअं कंदो आहियां जीअं मुंहिंजे रब जो हुकुम मिलंदो आहे। सुभान अल्लाह पोइ मदीने वारे साईं पंहिंजे चादर मुबारक पखेड़ी उन चादर में मौला अली खे ढकियो, उन चादर में फातिमा ज़हरा खे ढकियो, उन चादर में इमाम हसन खे ढकियो, उन चादर में सैयदा खातून अतहर के पंज तन पाक, उन चादर में हिकड़ी चादर में पंज तन ढकजी विया। पोइ हुजूर दुआ जे लाइ हथ कया, अल्लाहुम्मा हाउलाए अहली व खासती, ए मुंहिंजा अल्लाह ही मुंहिंजा अहल बैत, ही मुंहिंजा खास 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 सुभान अल्लाह। मुंहिंजे घराणे में मुंहिंजा यार बि शामिल आहिनि, मुंहिंजा सौट मसात मुंहिंजो घराणो उहे बि मुंहिंजे अहल में शामिल आहिनि, पर मुंहिंजा ख़ास घराणो ही पंज जन पाक आहियूं। हे मुंहिंजा मौला, हे मुंहिंजा रब करीम, असां पंजनि खां इएं पाक कर जीअं पाक करण जो हक़ हूंदो आहे। हुजूर इहा दुआ घुरी आहे, बोलो अल्लाह फरमायो इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुम अर्रिज्स अहलल बैत। अल्लाह ये चाहे वो ए नबी जे घर वारो रब तव्हांखां हर अंदर शइ खे परे करे तव्हांखे पाकन पाक बणाए छॾे। सुभान अल्लाह। साईं फरमायो ए उम्मे सलमा अॼु मूंखे हिन ॻाल्हि जो हुकुम मिलियो, अॼु जेका असां पंजनि मानी खाधी, अॼु पंजनि जे मथां हीअ जेका चादर जो सायो थियो आहे, इहो मुंहिंजे रब करीम जो हुकुम ईअं ई। सुभान अल्लाह। पोइ मदीने वारे साईं फरमायो त जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो, मां मोहम्मद करीम ऐं मूंसां गॾु अली फातिमा ज़हरा असां सभई इएं गॾु पंज ई ॼणा इएं गॾु ससनी खां अॻु जन्नत में वेंदा। सुभान अल्लाह अवल मदीने वारो हूंदो, पोइ मौला अली हूंदो, खातून अतहर हूंदी, हसनैन करीमैन हूंदा। हे पंज तन सभ खां अव्वल जन्नत ॾे वेंदा। जिन हबीब ने लफ़्ज़ फरमाया त सैयदा हज़रत सैयदना मौला अली शेर खुदा हैदर करार हथ जोड़े अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह जे असां पंज ई अॻु जन्नत ॾे वेंदासीं फमुहिबूना, या रसूल अल्लाह वो सजा हुबदार काॾे वेंदा। हे जेके ॾहीं जी राति हेॾी गर्मी में वेही पंज तन पाक जी मां खाइण वेठा ॿुधनि, इहे हुबदार काॾे
बारे में ॿुधायो साईं फरमाइंदा अली असां पंज अखियूं हूंदासीं व मुहिबूना मिन वराइना असांजा हुकदार असांजे पुठियां पुठियां असांजे पुठियां कद चंद्र करे सुभान अल्लाह खुशखबरिया वॾी खुशखबरिया ड्राइवरो इन्हनि जे राजन जे सीने में पंज जन पाक जी मोहब्बत असां सुनी उहे सिफ़ान सां दावा कंदा आहियूं पर अल मोहब्बत भी से मोहब्बत ज़ाहिर थींदी आहे हथनि सां हे मूंखे ॿी चिठी मिली आहे त दरगाह वारा जो चंदो बि तव्हांखे ॾियणो आहे ॾींदो या न ॾींदो बाबा हे जेको दीनी जलसा था थियनि लंगर पाणी थो थिए इहो अहल बैत जी मोहब्बत में ख़ैरात थी थिए न इन में तव्हांखे हिसो वठिणो आहे या न वठिणो हिते हर घटि घणंदो छो त पैसो कढणु ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे न जी मरे पियो चओ हाणे त मरी वियो हाणे त मिले ॿिया न पियो थो छा चवणी सिर थो ॾियां ॿियो सिर जहिड़ी शइ ॾियां थो ॿियो छा ॾियां जे नाले ते पोइ ईअं त परदेवारा कोन करो अलाह जे नाले ते दस्तगीर जे नाले ते पंजतन पाक जे नाले ते सिर ॾींदो आहे ॿियो छा चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लम अलैका या लोग सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह सुभान अल्लाह जने पंज तन चादर में ढकजी विया ओडी मल मदीने वाले साईं दुआ दा हथ खणा बड़े वारो दुआ ॿुधंदो वा दुआ ॿुधंदो जेका मदीने वाले मीर घुरी पंज तन पाक चादर जे हेठां हुजूर दुआ था करन अल्लाहुम्मा आदि मन आदाहुम व वाले मन वालाहुम या अल्लाह जेके पंज तन सां मोहब्बत था रखन तू उन्हनि सां मोहब्बत रखजाए जेके मुंहिंजे घराणे सां बुग़्ज़ था रखन मालिक तू उन्हनि सां बुग़्ज़ रखजाए जेके हिननि सां दुश्मनी रखन तू उन्हनि सां दुश्मनी रखजाए जेके हिननि सां मोहब्बत रखन तू इन्हनि सां मोहब्बत रखजाए बड़े वारा नबी जी दुआ कबूल आहे ॻाल्हायो नबी जी दुआ कबूल आहे जे नबी जी दुआ कबूल आहे त पोइ हुकदारनि जे लाइ वॾी ख़ुशख़बरी आहे जंहिंजो पंज तन सां प्यार आहे नबी जे घराणे सां जंहिंजो प्यार आहे उन जे लाइ जन्नत तयार सल्लल्लाहु अलैहि मदीने वाले ताजदार फरमायो ये मेरा कट मुझे पाड़े में जन्नत में आऊंगा सुभान अल्लाह मुझे सोने हबीब फरमायो मसल अहल बैती मसल सफीनत नूह मन रकबहा नजा व मन तखल्लफ अन्हा गरका मुझे अहल बैत जो मिसाल नूह जी बेड़ी वांगुर सारी दुनिया में मिसाल आयो सारी दुनिया गर्व थी वई बच्चा हुए जेके बेड़ी में चढ़िया सब बच्चा हुए जेके बेड़ी में चढ़िया ये सलामती सां कार पहुता जेके बेड़ी का दया से बुड़ी विया ओ मिठा मदीने वाले मीर फरमायो त जीअं नूह जी बेड़ी में चढ़ण वारा सलामती सां कार पहुता मुंहिंजा अहल बैत जो मिसाल
बचा हुए जन जो मदीने वाले दे घराने सा प्यार सुभान अल्लाह पंजतन सा प्यार हुजूर जी इतरत ज़ुर्रियत आल बैत क्या बताई जेके मुस्तफा जा आल बैत थींदा उन्हनि सां बि प्यार रखण जो हुकुम सुभान अल्लाह पुट हदीस ॿुधायां मदीने वाले साईं जी हदीस आहे इब्न असाकिर रिवायत आंदी आहे हदीस जो रावी मौला अली सुभान अल्लाह हजरत हैदर किरात रिवायत करे मन सल्ला इला अहल बैती यदन काफरतहु अलैहा यौमल क़ियामह जेको माण्हू मुंहिंजे बचन मुंहिंजे अहल बैतन सां मुंहिंजे घराणे सां का खिदमत करे का मदद करे उन्हनि जी का हाजत पूरी करे त इन जो मुंहुं मुहम्मद ते छोरो इन जो छोरो क़यामत जे ॾियारे मां मुहम्मद पाण लॻी सुभान अल्लाह जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो न मुंहिंजे सैयदनि मुंहिंजे आल बैतनि सां मुहबत रखण वारो खिदमत करण वारो उन्हनि जे दर जी टूटी ॾियण वारो क़यामत जे ॾियारे उथंदो मां मुहम्मद करीम उन जो छोरो उन में लड़ी सुभान अल्लाह हिकिड़ो मशहूर वाक़ियो आहे त सैयद ज़ादी बि उन जो मुड़ुसु वफ़ात करे वियो तव्हां ॿुधो हूंदो वाक़ियो आलिमनि खां सैयद ज़ादी मुड़ुसु वफ़ात करे वियो ॿ न्याणियूं हुजनि से यतीम मिस्कीन गुरबत घर में का शइ न हुजे पोइ बसरे जे शहर में आई हिकिड़ो ताजिर हुयो वॾो मालदार हुयो वॾो सेठ हुयो उन वटि आई ओ दुनियादार ओ मालदार मां मोहम्मद जी न्याणी आले रसूल आया मुंहिंजो मुड़ुसु गुज़ारे वियो आहे मुंहिंजो न्याणी यतीम आहे अल्लाह वास्ते मेरी मदद कर त पैसे जो नशो ॾाढो ख़राबु हूंदो आहे दुनिया जो नशो चवण लॻो त तूं सैयद ज़ादी आहीं कि हा मां सैयद ज़ादी आहियां कि जे सैयद ज़ादी आहीं त सनद अथई आले रसूल हुजण जी सनद अथई मां मिस्कीन गरीब बेवा औरत बच्चा यतीम मां सनद खणी करे नथी आहियां सैयद ज़ादी जे तुंहिंजी त मदद कर जी तव्हां कमण जे लाइ घुरण जे लाइ सैयद सदाए थियूं निकिरी पओ जेकॾहिं बाक़ी सैयद आई सनद ॾेखार पोइ तुंहिंजी मदद कंदुसि न्याणी वीचारी जे अखियुनि में लुक अची विया रोई चवण लॻी त आहियां सैयद ज़ादी भला जे मदद नथो करी त मूंखे तानो न ॾे अल्लाह मूंखे तानो न ॾे मूंखे इहे लफ़्ज़ लिखणे जा न चओ वीचारी अखियुनि मां ॿोॾा काढी निकिरी आहे अॻियां वॾो वॾो दुकान ॾिठई पुछा कई केरु आहे चई यहूदी आहे ग़ैर मुस्लिम आहे उन यहूदी जे हथ ते चढ़ी वई चवण लॻी त मां मुहम्मद करीम जे आलम जा आल बैत जा मिस्कीन सैयद ज़ादी आया मुंहिंजो न्याणी यतीम आहे का मुंहिंजी मदद करे अल्लाह यहूदी नरम हुयो चवण लॻो आहियां ग़ैर मुस्लिम आहियां मुस्लमान आहियां पर मुहम्मद सां मुंहिंजो प्यार मुहम्मद जे बचन जे मूं वटि इज़त जे मुहम्मद जी आल आहीं त मां ज़रूरु तुंहिंजी मदद कंदुसि नौकर खे चई मुंहिंजो जेको फलाणो बंगलो ख़ाली आहे उहो बंगलो हिन सैयद ज़ादी जे हवाले कयो सैयद ज़ादी खे खाधो पीतो लटो कपिड़ो हर शइ खे ॾींदुसि इन जी मां मदद कंदुसि जेका मुहम्मद जी आल आहे उन जी इज़त में लाज़िम आहे सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो रात थी आहे उहो सेठ उहो मालदार मुस्लमान जे सनद पुछी हुई रात थी आहे ख़्वाब में थो ॾिसे त क़यामत जो नज़ारो आहे मलाइका पकड़ लॻी पई हिन खे मलाइका खे पकड़ियो हल भला मुजरिम हल जिन जन मलाइका पकड़े दिले दोज़ख में वठी वञण लॻा ओचो सामने से मदीने में रसूल सोनो लॻा नबी के वचन पिया हिन लड़ करे जो या रसूल अल्लाह मुंहिंजी मदद कयो मां तमामु मुस्लमान आहियां
कलमल पढ़ियो जन साईं साईं को मुसलमान आई तो मुसलमान की सन्नत है अल्लाह तो वट सन्नत है इस्लाम ओ अकाल याद रखने से को सैयद जादी का सन्नत पहुंची अल्लाह रड़ करे रो तो मतलब बड़ी गलती थी वही जो सैयद जादी का सन्नत पहुंची रोए तो या रसूल अल्लाह गलती थी वही साईं फरमाया मुझे सैयद का सन्नत पूछे हम सन्नत देखा को भी सिफारिश किया बस अख खुली वैसे निंद में सुजा जो बठी दूरो बड़ी गलती थी वही सुबह जो सवेरे उठा गई वो सैयद जादी का दे गई खबर पड़ी कि फलाने ने होती वही बदल से अल्लाह सुबह जो सवेरे ये कर कहीं ये दीवार ने करे को अबा ये सैयद जादी जो बताए ना ये मुझे हवाले कर कि छो कि तू जो हुई है वो मुसलमान के मेरी आला सब मुसलमान गदी का कराई तू जो हुई है यार नहीं जे खबरदार मतलब के यहूदी जे हो गई मतलब मुसलमान है सरकार ने कलमो पढ़ाए बजे दीन में दाखिल किया इन्हें सैयद जादी दे करे हे बरोए जवान मिलो मस्जिद में दाई सलाम पर सैयद जादी तो खेले नहीं अल्लाह मुझे दोस्तों मुस्तफा के दिया कितनी प्यारी मदीने वाले के पने बच्चन साथ के गया साईं मुझे सैयद सा जे अदब कयो एहतराम कयो नेकी कई चंगाई कई भलाई कई क्या मजे रे मोहम्मद रसूल जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु मुस्तफा करीम के बच्चन से दी मोहब्बत अल मर मा मन मोहब्बत क्या कहते हैं यार उन्हें से कर दो जैसे सादी मोहब्बत हुई सुभान अल्लाह ए मोहब्बत वारो पंजे महबूब की फरमा बरदारी कंदो वा उन्हें जो चयो मनदो वा उन्हें के तरीके ते हलंदो वा उन्हें की बात वठंदो वा जेके तरह के पंजन सा प्यारा करबला के शहीद सा प्यारा तो उन्हें की बात पंजो के नमाज पढ़ो शरीयत सा सुन्नत सा हो मुझा दोस्तों मस्जिद के आबाद कयो अल्लाह जो जिक्र कयो जो पंज नबी दादी मईहा है नबी के घराने की खबर कही हुआ मुस्तफा के बच्चन की दादी मई खुदा जाने मां करबला से मां दमिश्क से मां वो सारो काफिलो जो आल बैत जो दीवाना वो सजा शेर मसीहा सुभान अल्लाह करबला के अंदर जिते इमाम हुसैन की सिरी मुबारक रखे हो ना मस्जिद हन्नाना हन्नाना की माना रेड़ के अंदर दाम जिते सिरी मुबारक रखे हो उन्हें जमीन में बजा रोड की आवाज उन्हें धरती में रोड की आवाज दो मस्जिद चाहिए नहीं मस्जिद के दीवार में रोड की आवाज दो हजरत इमाम हुसैन जो यादगार में जितने विशुद्ध मस्जिद बीबी ज़ैनब जो यादगार मस्जिद में बीबी सकीना जो यादगार मस्जिद में बीबी रुकैया साहिब की यादगार दमिश्क के अंदर जिते यजीद उनके कैद
जमाने जो यादगार मस्जिद ठहियल छो त हाल में जी मोहब्बत मस्जिद सा कुरान सा अल्लाह जे ज़िक्र सा रब जे दीन सा तो मिठा जेकर ताजी आल बैत सा मोहब्बत है पंहिंजे वक़्त नमाज़ पढ़ंदो या न पढ़ंदो पंहिंजे वक़्त नमाज़ पढ़ो मुंहिंजो अमीरूं भेनरूं नमाज़ पढ़नि मदीने वारे साईं फरमायो त उहा औरत जेका पंज वक़्त नमाज़ पढ़े थी पंहिंजे मुड़स जी फर्मा बरदारी करे थी ऐं घर में ससुर पर्दे से रहे थी टे ॻाल्हियूं बेहिश्तिन औरत जूं टे निशानियूं मुड़स जी फर्मा बरदारी करे पंज वक़्त नमाज़ पढ़े ससुर में पर्दो रखे जे औरत में टे ॻाल्हियूं मस्जिद के आबाद कयो सुहानी रखो अल्लाह जो जिक्र कयो कुरान से मोहब्बत रखो दीन से मोहब्बत रखो अल्लाह वारन से मोहब्बत रखो अल्लाह वारन के दर ते हाज़िरी ॾियो मुंहिंजा दोस्तो खुदा जे दोस्तन जे दर ते ॾींदो त तव्हांजी दिलि रोशन थींदी दिलि में महीने वारी मोहब्बत पैदा थींदी मुंहिंजा मिठा दरगाह मशहूरी शरीफ खां परे वञो दरबार राजा मशहूरी शरीफ में वञो दरगाह रहमतपुर शरीफ खां परे मुझे मिठे पीर जो आस्थानो अॼु बि मंडजी रहियो आहे वो मिठा कंकर शरीफ खां परे आहे सच्ची ॼाणो मुंहिंजे नबी जो बचो सैयद हुसैन खां सुणो अॼु ताईं मोहम्मदी वंडे रहियो अल्लाह ताला खे सेहत सलामत अता फरमाए साईं जो शहशादो हज़रत साईं सैयद अताउल्लाह शाह अल्लाह ताला सेहत कामला आजला अता फरमाए मां मदीने शरीफ जो हाणे हफ़्तो पहुचो आहियां उतो मदीने शरीफ में जो ॻाल्हि थी साईं अताउल्लाह शाह सां फ़ोन ते मूं तबियत कुझु थी वसे हाणे ॿिनि ॾींहंनि खां पोइ मुंहिंजो ऑपरेशन थियण वारो आहे बसि दुआ कजो मुंहिंजे नाने साईं में अर्ज़ु कजो मां ओॾी महिल फ़ोन बंदि करे मदीने साईं खे अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह तव्हांजो बचन मां तव्हांजो अर्ज़ु कयो साईं पंहिंजे बचन जे मेरा इलाज कजो वरी मोटी आहे त पहिरीं मां साईं सां हाज़िरी ते वियुसि फरमायो अल्लाह मुंहिंजी तबियत हाणे बेहतर अल्लाह ताला आस्थाना बुनिया पिया है अॼु उन्हनि जे आस्थाने जी हिकिड़ी शख़्सियत तव्हां वटि आहे मूंखां बाद में ख़िताब थींदो ॿुधंदो या भॼंदो कहिड़ा कहिड़ा शेर अहले सुन्नत हज़रत साईं मोहम्मद अली हुसैनी मौजूद आहिनि इंशाअल्लाह ताला उन्हनि जो नूरानी ख़िताब नूरानी बयान थींदो अल्लाह वारनि जा कासिद आहिनि उन्हनि में कोई रंग सोने सैयद जो हुओ न दिल जान सां ख़िताब ॿुधो अञा सुभाणे वरी नज़र थींदी त तव्हां जे लाइ मौक़ो थो मिले तव्हांखे ॾींहुं राति ॿुधण जो सिखण जो विराइण जो इएं लॻंदी थी मेंदी छॾे होॾे आया आहियो न ॿुधो सिखो विरायो कुझु हासिल कयो मुंहिंजा दोस्तो हिकिड़ी मजलिस मां हिकिड़ी ॿ ॻाल्हि सिखियो त तव्हांजो अजर सजायो विरायो सजायो ॿुधण सजायो अल्लाह ताला जल शान सभिनी खे मदीने वारे साईं खे हर से मोहब्बत ॾे हुजूर जे दर दर गुलामी में जियाए इन गुलामी में मौत नसीब फरमाए